नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ आटड़ी में दे अर्नेनियम स्कूल पारां करायल वण पोखाई मुहिम में समाजी ऐं सियासी अॻुवाननि पारां वण मुहिम पोखाई में हिसो वरितो ऐं वणकारी मुहिम जो आगाज़ कयो। मुख़्तलिफ़ क़िस्म जा वण पोखिया विया। मुहिम जी शुरूआति दे अर्नेनियम स्कूल खां वण पोखाई मुहिम शुरू कई, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ वण पोखिया विया। हिन मुहिम जी निगरानी सैयद सांगरी स्कूल CEO यासीन भुट्टो, असद शाह जीलानी, डॉक्टर फुरुग अब्दुल जब्बार शेख पारां कई वई। सियासी समाजी अॻुवाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ख़ासि तौर ते वण वधि में वधि पोखिया वञनि। संदसि चवणु हो त हिन क़िस्म जी सरगर्मियुनि सां फितरत दोस्त माहौल पैदा थींदो। हिननि चयो आहे त वण जी वाढी खे रोकणु घुर्जे। माहौल खे सरसब्ज़ करण जे लाइ वधि खां वधि वण पोखिया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।